अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 9 अगस्त 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। वफ़ाक़ी हुकूमत जबरी गुमशुदगियुनि ते नएं सिरे इंक्वायरी कमीशन जोड़े छॾी। इंक्वायरी कमीशन जोड़ण या वरी जबरी गुमशुदगियुनि वारे मामले ते अॻु में कमीशन हुजण बावजूदि जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि न थी सघियो। काल्ह कराची मां क़ौमी कारकुन हामिद भुट्टो खंभिजी वियो। कारपोरेट फार्मिंग, धाड़ेल वाह ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में काल्ह बि मुज़ाहिरा। सरकारी मुलाज़िमनि जे पेंशन में कटौती कंदड़ सिंध सरकार सिंध असेंबली जे मेंबरनि जी पघार ऐं अलाउंस में इज़ाफ़ो करे छॾियो। सूबाई सलाहकार जी पघार 1 लख रुपयनि मां वधी 6,65,000 रुपया थी वई। सिंध असेंबली मां बिल मंज़ूर। चूहड़ जमाली में मशहरी बिरादरी जे निगर सां इज्तिमाही ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी न सघिया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। नौशहर फ़िरोज़ में क़त्ल थियल मासूम निगर जे क़त्ल वारे वाक़े जूं हक़ीक़तूं अञा मंज़र आम ते न आयूं। पुलिस जांच बदिरां जवाबदार खे फुल फिराई करे छॾियो। सेवण मां मुबैना तौरु अगवा थियल 9 क्लास जो शागिर्द बाज़ियाब थी न सघियो। सखर में शागिर्दियाणी खे अगवा करण जी कोशिश, जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध ऐं बलूचिस्तान में जबरी तौरु क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। वफ़ाक़ी हुकूमत जबरी गुमशुदगियुनि ते नएं सिरे इंक्वायरी कमीशन जोड़े छॾी आहे। जस्टिस रिटायर्ड सैयद अरशद हुसैन शाह कमीशन जो चेयरमैन मुक़ररु थी वियो आहे। कमीशन खे मुबैना जबरी गुमशुदगियुनि बाबति 10,707 केस वसूल थिया। 31 जुलाई 2025 ताईं 8,770 केस उकलाया विया। जस्टिस रिटायर्ड सैयद अरशद हुसैन शाह कमीशन जो चेयरमैन जो उहिदो संभालण बाद 17 केस उकलाए छॾिया आहिनि। जॾहिं त 15 नयूं शिकायतूं पिणु दाख़िल कयूं वियूं। गुम थियल माण्हुनि जे ख़ानदान जी माली मदद लाइ 50 लख रुपयनि जे पैकेज ते अमल दरामद बि शुरू कयो वियो आहे। तंहिं हूंदे बि अञा ताईं सिंध मां जबरी गुमशुदगियुनि वारो सिलसिलो जारी आहे। हक़नि जे हासिलात लाइ या धरती लाइ आवाज़ उथारींदड़ क़ौमी कारकुननि खे जबरी तौर ते खंभे गुम कयो वञे थो। कराची मां पिणु रियासती इदारनि तां साईं GMC जो पोइलॻ क़ौमी कारकुन हामिद भुट्टो खंभिजी वियो आहे। सिंध सभा पारां अहिड़े अमल जी मज़म्मत कंदे हामिद भुट्टो जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में कटौती जा फ़ैसिला कंदड़ मुलाज़िमनि खे मुसलसल नुक़सान ॾींदड़ सिंध सरकार पंहिंजे मुफ़ादनि लाइ क़दम खणणु लॻी। सिंध सरकार सिंध असेंबली जे मेंबरनि जे पघार ऐं अलाउंसनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। सिंध असेंबली जे इजलास में सूबाई कानून वारे वज़ीर ज़िया लंजार मेंबरनि जे पघारनि ऐं अलाउंसिस में वाध लाइ बिल पेश कयो। जॾहिं त वाध जो बिल ऐवान में मरहलेवार मंज़ूरु कयो वियो। पघारनि में वाध जो बिल पेश कयो वियो त सभिनी मेंबरनि पंहिंजूं डेस्कूं वॼाए बिल जी हिमायत कई। मंज़ूरी खां पोइ नई पघारनि ऐं फ़ाइदनि बाबति नोटिफिकेशन 1 जुलाई 2025 खां लागू कया वेंदा। उनखां अलावा वॾे वज़ीर, स्पीकर, डिप्टी स्पीकर ऐं काबीना जे पघारनि में वाधारो न कयो वियो आहे। मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण जो दर्जो सूबाई वज़ीर जे बराबरि थी वियो आहे। सूबाई हुकूमत जे सलाहकारनि जी पघार 1 लख रुपयनि मां वधाए 6,65,000 रुपया कई वई आहे, जेको बिल सिंधी असेंबली मंज़ूरु करे वरितो आहे। जॾहिं त पघारूं ऐं अलाउंसिस
पहिरीं जुलाई खां लागू हूंदा। यादि रहे त ताज़ो सिंध सरकार मुलाज़िम दुश्मन नोटिफिकेशन जारी कयो आहे, जंहिं मूजिबि हाणे रिटायर थींदड़ मुलाज़िमनि खे रिटायरमेंट ते तमामु थोरी रक़म मिलंदी, जंहिंजे करे पिणु मुलाज़िम मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। सिंध दुश्मन मनसूबनि कारपोरेट फार्मिंग, दरिया ते धाड़े, करप्शन ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक टंडो मोहम्मद ख़ान पारां पिणु सिंध जे पाणी ते धाड़े, कारपोरेट फार्मिंग ऐं धाड़ेल राज ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सुभाणे 10 अगस्त ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जी सालगिरह मल्हाई वेंदी, जॾहिं त वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी ऐं सिंध जे हक़नि लाइ मुसलसल जाखोड़ींदड़ साईं इमदाद ओढो जी पिणु सालगिरह मल्हाई वेंदी। सालगिरह जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं। 10 अगस्त 2025 यानी सुभाणे लंडन में पिणु तक़रीब मुनक़िद कई वेंदी, जिते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, वॉइस ऑफ सिंध वेब टीवी ऐं साईं इमदाद ओढो जी सालगिरह जो केक काटियो वेंदो। सुभाणे 3 वॻे लंडन में तक़रीब मुनक़िद कई वेंदी, जॾहिं त उन सां गॾोगॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ख़ुसूसी नशरियात पिणु अव्हीं ॿुधी सघंदा, जंहिंमें सालगिरह जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम तरतीब ॾिना विया आहिनि। उन सां गॾोगॾु ॿुधंदड़नि जा पैगाम ऐं उन्हनि जो मवाद पिणु पेश कयो वेंदो। अवामी तहरीक पारां 3 ॾींहनि जो तालीमी तरबियती वर्कशॉप हैदराबाद में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें तहक़ीक़ करण जा सिख्या सेशन पिणु मुनक़िद कया विया, जंहिंमें मुख़्तलिफ़ किताबनि मां नोटिस वरिता विया। वर्कशॉप में अदब, सियासत, फ़लसफ़े समेत मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। वर्कशॉप में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नाइब सदर नूर अहमद कात्यार, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो, अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट इस्माइल ख़ासखेली, एडवोकेट इज़हार दाऊद पोटो, अली मोहम्मद परवेज़, माहनूर मला, जाम साकी, काशिफ़ मला, एडवोकेट अयाज़ कलोई, बख्तावर मला, एडवोकेट कायनात डाहिरी, शाहीन ख़ासखेली, साजिदा परिहाड़ ऐं ॿियनि अॻवाननि पिणु शिरकत कई। वर्कशॉप में चयो वियो त सियासी जदोजहद सां गॾु तालीमी क्लास हलाए सिंध जे इज्तिमाही शऊर जी आबियारी करणु वक़्त जी ज़रूरत आहे। सिंध खे दरपेश ख़तरनि खे समुझणु, उन्हनि खां बचाव लाइ पोहरियत इनक़लाबी साइंस तहत हिकमत अमलियूं जोड़ण लाइ हिन क़िस्म जा तालीमी तरबियती वर्कशॉप इंतिहाई ज़रूरी आहिनि। सिंधी अवाम खे सिंध ऐं मुल्क जी मौजूदा ख़तरनाक हालतुनि जी संगीनी खां वाक़ुफ़ु करे अवाम खे पोहरियत इनक़लाबी नज़रिए सां हथियारबंद करे पुरअमन जमहूरी जदोजहद ज़रिए सिंधी क़ौम जे वजूद जे बचाव जी जदोजहद खे सही तरीक़े सां हलाए सघिजे थो। उन लाइ लखें औरतुनि, मर्दनि ऐं नौजवाननि खे बाशऊर करणु ज़रूरी आहे। तंहिं लाइ अवामी तहरीक सरगर्म अमल आहे। सियासी कारकुननि खे अदब, फ़लसफ़े, पोहरियत, इनक़लाबी साइंस समेत हर क़िस्म जो इल्मु हासिलु करणु घुरिजे। इन सिलसिले में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां सॼी सिंध में हिन क़िस्म जा तालीमी तरबियती ऐं तहक़ीक़ी क्लास हलाया पिया वञनि। हीअ 3 रोज़ा वर्कशॉप आहे, जंहिंजो अॼु पहिरियों ॾींहुं हो। वर्कशॉप में चयो वियो त मोहतरमा रसूल बख्श पलीजे साहिब सिंध जी सियासत में अदब, फ़न ऐं सक़ाफ़त जी अहमियत खे उजागर कयो। अवामी तहरीक फ़िक्र रसूल बख्श पलीजो तहत सिंधी क़ौम जे वजूद जी बका लाइ जदोजहद जे मैदान में आहे। कारपोरेट फार्मिंग, नवनि केनालनि, डैमनि, नवनि सूबनि जी मुहिम, सिंध जे वजूद ते वार करण ऐं वसीलनि जी फुलट ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां गुजे जे मोरचाणी मार्केट खां रैली कढी मैन क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो। रैली खे ख़िताब कंदे अवामी तहरीक ज़िले ठठे जे सदर रज़ाक चांडे, ख़ालिक गंदरे, मिठा ख़ान लाशारी, दरिया ख़ान ज़ौर, गैवर ख़ान ज़ौर, अयूब उनड़, बिलावल लाशारी, इदरीस पलीजो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त कारपोरेट फार्मिंग, ग्रीन टूरिज़म जे नाले में मज़लूम क़ौमनि खां संदन धरती फुरी पई वञे। SIFC मज़लूम क़ौमनि जी फुलट कंदड़ हिकु कब्ज़ागीर गिरोह आहे। SIFC मुल्क बदिरां आलमी साम्राजी क़ुवतनि जे मुफ़ादनि जो मुहाफ़िज़ी इदारो आहे।
SIFC जी सूरत में मुल्क मथां 1 यूनिट मढ़ियो वियो आहे। SIFC जो इदारो 18 आइनी तरमीम जो क़ातिल आहे। अॻवाननि वधीक चयो त सिंध जा वसीला विकिरो कया पिया वञनि। सिंध जे वजूद ऐं वहदत ते वार कयो वियो आहे। सिंधी आवाम खे रोज़गार खां बि महरूम कयो वियो आहे। गुजियलग AY कंपनी में मक़ामी माण्हुनि खे भर्ती नथो कयो वञे। कोहिस्तान ऐं सामुंडी पट्टीअ जे ज़मीननि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त अमरीकी साम्राज ऐं गैर जमहूरी क़ुवतनि जे हुकमनि ते MQM जा दहशतगर्द सिंध में 9 सूबनि जी मुहिम हलाए मुल्क जे वजूद ते हमला आवर थिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध में नओं सूबो ठाहिण जो को बि इख़्तियार नाहे। बिलावल शहबाज़ इतिहाद सरकार गैर जमहूरी क़ुवतनि जे इशारनि ते मुल्क खे हिकु दफ़ो ॿीहर 1971 जे हालतनि तरफ़ धिके रही आहे। इक़्तिदार परस्त हुक्मराननि मज़लूम क़ौमनि जी फुरलूट करे हिकु भेरो अॻु बि मुल्क टोड़ियो हो। वरी मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई पई वञे। MQM ऐं पीपल्स पार्टी मुल्क दुश्मन एजेंडाउनि ते हिकु पेज ते आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे। सिंध जी वहदत ते को बि वार बर्दाश्त न कयो वेंदो। कराची समेत सामुंडी पट्टी ऐं थर में मौजूदु मैदानियात ते वफ़ाक़ मुकमिल कब्ज़ो करे रहियो आहे। वफ़ाक़ी इक़्तिसादी ज़ोन या स्ट्रेटजिक इक़्तिसादी बेल्ट जे नाले ते ख़ितो पीपल्स पार्टी इक़्तिदार जी ख़ातिर वफ़ाक़ जे हवाले करणु चाहे थी। पीपल्स पार्टी कुर्सी जी ख़ातिर सॼी सिंध विकिणी सिंध जा वसीला नीलाम करे सघे थी। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त गुज़िरियल 18 सालनि खां सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। पीपल्स पार्टी खे लगातार इक़्तिदार मिलियो इन करे आहे त बदिले में सिंध जा वसीला वफ़ाक़ खणंदो। पीपल्स पार्टी सामुंडी पट्टी ऐं थर में मौजूदु मैदानियात वफ़ाक़ जे हवाले करणु चाहे थी। सिंध जो पाणी ज़मीनूं वसीला ऐं हाणे सिंध जो तख़्तगाह कराची सामुंडी पट्टी ऐं थर जी मैदानियात वफ़ाक़ खणण जा साबाह करे रहियो आहे। सिंध जो अवाम जेकॾहिं हिन वक़्तु सुजाॻ न थियो त सिंध मुकमिल धारनि जे हवाले थी वेंदी ऐं सिंध जो अवाम पथर वारे दौर जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर हूंदो। 3 ॾींहं अॻु नौशर फिरोज़ मां लापता थियल 10 सालनि जे मासूम निगर ख़मीसे वॻण जो लाश मोरे भरिसां खूह मां तशदुद थियल हालत में मिलियो हो। ॿुधायो पियो वञे त आइस नशे जे 5 मवालिन निगर खे बेराए ते विझण जे बहाने रेलवे कॉलोनी मां वठी ज़्यादती जो निशानो बणाइण बाद आरी ऐं ब्लेड जा झीर ॾेई बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। जॾहिं त पुलिस वाक़े जी मुकमल जांच बदिरां हिकु जवाबदार खे फुल फिराई करे छॾियो। मोरे शहर जे रवासी साबिर अली रहमानी जी बाज़ियाबी लाइ वारसन मोरो मोबाइल मार्केट यूनियन दुकानदारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी अलिकबर रहमानी, ग़ुलाम मुस्तफ़ा रहमानी, दानिश ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि मुतालबो कयो त मग़वी खे फ़ौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। कश्मीर जा 3 मग़वी पिणु अञा ताईं बाज़ियाब थी न आहिनि सघिया। कश्मीर में बदअमनी बरक़रार आहे, जॾहिं त अगवा जे वारदातनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि कश्मीर जे रहवासियुनि 3 मग़वियुनि जी बाज़ियाबी ऐं अमन अमान जी बहाली लाइ आल पार्टी इतिहाद जे सॾ ते रैली कढी अलमदार चौक वटि धरणो हयो। आल पार्टी इतिहाद पारां मियां अब्दुल हसीब कादरी, अब्दुरऊफ़ खोसो, अली मुराद चाचड़, मोहम्मद ज़मान दायो, रफ़ीक चन्ना, अताउल्ला कुंभर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त कश्मीर मां अगवा थियल मग़वी अकबर पठान, फीज़ान नाइच, ईसा नाइच खे कश्मीर पुलिस बाज़ियाब कराए नाहे सघी। पुलिस तरफ़ां वारसनि खे रुॻो आसरा ॾिना पिया वञनि, पर पुलिस अमली तरह को बि क़दम खणण लाइ तयारु नाहे। मग़वियुनि जी बाज़ियाबी अमल में नाहे आई। हुननि चयो त शहर में बदअमनी ते ज़ाब्तो आणण लाइ पुलिस खे मुतहरिक कयो वञे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे मग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में आल पार्टी इतिहाद जे सॾ ते एहतिजाजी तहरीक जारी रखी वेंदी। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस सलाउद्दीन पंवर पारां मिठी जे तइलीमी इदारनि जा दौरा कया विया। उन मौक़े ते शागिर्दनि सां ॻाल्हाईंदे जस्टिस सलाउद्दीन पंवर चयो त थर जा शागिर्द तमामु घणा ज़हीन आहिनि, पर सहूलियतूं न आहिनि। पंजाब में मैट्रिक खां पोइ हर शागिर्द खे सरकारी तौरु लैपटॉप मिले थो। सिंध जा शागिर्द सहूलियत खां महरूम आहिनि। संदसि चवणु हो त वॾनि उहिदनि जी का एॾी वॾी अहमियत न आहे।
उहिदनि बदिरां माण्हू खे किरदार में वॾो माण्हू हुजणु घुरिजे। जस्टिस सलाउद्दीन पहवर वधीक चयो त कॾहिं कॾहिं अवाम जे महरूमियनि ऐं नाक़िस हुक्मरानी ते रुअणु ईंदो आहे। सखर में शागिर्दियाणी खे अगवा करण जी कोशिश जो केस दाख़िल कयो वियो आहे, पर गिरफ़्तारी अमल में नाहे आई। सालेहपट सां तालुक़ रखंदड़ शागिर्दियाणी निर्जिस बंभरो जी फ़रियाद ते अॻूणे तालिक़े नाज़िम समो ख़ान बंभरो ऐं संदसि पुट समेत 9 जवाबदारनि ख़िलाफ़ ए सेक्शन थाणे ते केस दाख़िल कयो वियो। शागिर्दियाणी निर्जिस बंभरो FIR में ॼाणायो आहे त सजाद बंभरो चयो त समो ख़ान बंभरो सां दोस्ती रख, जंहिं ख़िलाफ़ सालेहपट थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई हुई। भाइरनि सां गॾु यूनिवर्सिटी वञी रही हुअसि त वीगो गाॾी में सवार जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते जरगमाल बणायो। जवाबदार समो ख़ान बंभरो ॿिनि जवाबदारनि खे अगवा करण लाइ बछ ॾिनी। जवाबदार अशरफ बंभरो ज़्यादती करण जे इरादे सां अगवा करण जी कोशिश कई। केस में नामज़द जवाबदार अॻूणे तालिक़े नाज़िम समो बंभरो इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त शागिर्दियाणी निर्जिस ऐं सजाद बंभरो धुरियुनि में इख़्तिलाफ़ आहिनि, धुरियुनि में ठाह कराइण जी कोशिश कई हुई। सेवण शहर मां मुबैना अगवा थियल 9 क्लास जो शागिर्द उमेर सहतो अञा बाज़ियाब थी नाहे सघियो। वारसनि, शहरियुनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणु हंयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त 1 महीनो गुज़रण बावजूदि पुलिस शागिर्द उमेर सहते खे बाज़ियाब कराए नाहे सघी। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नीगर खे बाज़ियाब कराए असांजी परेशानी ख़तमु कई वञे। कंडियारो में साझावंदनि, शागिर्द अॻवाननि ऐं मुख़्तलिफ़ सियासी ऐं अदबी तनज़ीमनि जे नुमाइंदनि पारां पब्लिक लाइब्रेरी कंडियारो खे फ़ाल बणाइण जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी इलाही बख़्श अबड़ो, सदाम मलाह, आमिर सुमरो, वकार मंगरियो, आमिर खोसो, सरवान कोलाची, अब्दुल जब्बार मंगरियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त कंडियारो जी पब्लिक लाइब्रेरी गुज़िरियल केतिरनि सालनि खां बुनियादी सहूलियतुनि जी खोड़ जो शिकार आहे। नई इमारत जी तइमीर बावजूदि उनखे अञा ताईं फ़ाल न बणायो वियो आहे, जंहिं सबबि शागिर्दनि ऐं शहरियुनि खे तालीम हासिल करण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। एहतिजाज कंदड़नि जो मुतालबो हो त लाइब्रेरी में फर्नीचर, एयर कंडीशनड, सोलर सिस्टम, इंटरनेट, वाटर मशीन, किताब, वाशरूम, सिक्योरिटी ऐं पाबंदी सां ड्यूटी कंदड़ अमले जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। एहतिजाज कंदड़नि ख़बरदार कयो त जेकॾहिं मुतालबनि ते जल्द अमल दरामद न थियो त एहतिजाजी तहरीक तेज़ कई वेंदी। जामशोरे जे फ़नकारनि पारां सक़ाफ़त खाते ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। फ़नकारनि ऐं साज़िंदनि आसा जामशोरे जे प्लेटफार्म तां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। आल संगीतकार एसोसिएशन आसा जामशोरो सां लाॻापियल फ़नकारनि ऐं साज़िंदनि पारां सक़ाफ़त खाते सिंध जी बेध्यानी, नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फ़नकारनि सरमद अयाज़, दानिश मंसूर, सिकंदर बुर्दी, सॼण चांडियो, मोहम्मद अली चांडियो, राहत बुर्दी ऐं ॿियनि जो चवणु हो त सक़ाफ़त खाते तरफ़ां सरकारी प्रोग्रामनि में जामशोरे जे फ़नकारनि खे मुसलसिल नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हुननि चयो त लाखिणी लतीफ़ जे उर्स मुबारक जी शुरात बावजूदि असां मक़ामी फ़नकारनि तोड़े साज़िंदनि खे मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जेका नाइंसाफ़ी आहे। चूहड़ जमाली जे महेश्वरी पाड़े में 15 सालनि जे नीगर सरोज कुमार सां जवाबदारनि पारां मुबैना तौर ज़्यादती कई वई, जॾहिं त जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ महेश्वरी बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी चेलाराम, कांजीराम, सूमार, इस्माइल ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ॿुधायो त नीगर खे जवाबदारनि ज़्यादती कई आहे। ज़्यादती कंदड़ जवाबदारनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। पड ईदन भरिसां नुसरत कैनाल वाह जा कपर कमज़ोर थी विया आहिनि। पड ईदन ॻोठ बारान मरी वाह जे कपर मथां ठहियल रोड बि पाणी जे वहिकिरे सबबि मुसलसिल टुटी रहियो आहे। एहतिजाजी अॻवानी कंदड़ जावेद कंबो, हसन ख़ासकली, इमरान मुग़ल ऐं ॿियनि चयो त मुसलसिल आपाशी अमले खे शिकायत करण बावजूदि हिन महिल ताईं को बि अमल न थी सघियो आहे। कपर कमज़ोर हुजण करे ऐं रोड टुटण सबबि वॾो नुक़सानु थी सघे थो। हुननि आपाशी आफ़ीसरनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द नोटिस वरितो वञे, न त वॾो नुक़सानु थींदो।
शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरो जी 53 वरसीअ जे मौक़े ते सगा मोरे पारां तक़रीब मुनक़िद कई वई। शहीद जे मक़बरे ते पहुची संस मज़ार ते अजरक जी चादर चाढ़े गुल पिणु नछावर कया विया। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन मोरो पारां सिंधी ॿोली जे पहिरें शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरो जी 53 शहादत जे ॾिहाड़े ते संस मज़ार ते सगा जो सदर प्रोफेसर शमशाद अहमद सुमरो, नायब सदर डॉक्टर ग़ुलाम हैदर डाहिरी, जॉइंट सेक्रेटरी ख़ालिद साहिल किरियो, मोहम्मद असलम अब्बासी ऐं ॿिया शरीक थिया, जिन गुलनि जी वर्खा पिणु कई। उन मौक़े ते सगा जे साथियुनि शहीद खे भेटा पेश कंदे चयो त शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरो सिंधी ॿोली जो पहिरियों शहीद आहे, जंहिं मोरे जे शहर में 23 सेप्टेम्बर 1947 ते सुमरा ख़ानदान जे बहितरीन फ़र्ज़ शनास उस्ताद साईं मोहम्मद सलेमान सुमरे जे घर में अखि खोली। शहीद हिकु फ़र्ज़ शनास ऐं सिंध दोस्त उस्ताद हुयो, जंहिं ख़ैरपुर तोड़े हैदराबाद जे टेक्निकल कॉलेजनि में सिंधी शागिर्दनि जी दाख़िला कराई, उते संदन भरपूर मदद कई। मलीर में सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस तरफ़ां सिंधी ज़मीनी वसीलनि मेदनिया जी चोरी समेत हफ़ीज़ बलोच ते थियल हमले ख़िलाफ़ रैली कढी वई। रैली जी अॻवानी ख़ुदारीन शाह, हफ़ीज़ बलोच, अबीरा अशफ़ाक़, रुखमान गुल पालारी, नासिर बलोच, अब्दुल ख़ालिक जुणेजो, अली मस्तोई ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त ज़रई ज़मीननि मां वॾे पैमाने ते खोटाई करे रेती ऐं बजरी चोरी कई पई वञे, जंहिंसां न रुॻो माहौलियाती तबाही वधी रही आहे, पर मक़ामी माण्हुनि जे रोज़गार ऐं रहणी कहणी ते पिणु शदीद मनफ़ी असर पइजी रहिया आहिनि। अॻवाननि जो वधीक चवणु हो त खां शुरू थियो हुयो, हाणे हुन में ॿिया बि इदारा आया आहिनि। उन ई सिलसिले में वेझड़ाईअ में असांजो इंडिजिनस राइट्स अलायंस जो जनरल सेक्रेटरी हफ़ीज़ ऐं असांजो वकील दी आहे अबीरा, उहे जॾहिं उते विया हाई कोर्ट जो नोटिस खणी, त उते उन्हनि ते हमिलो थियो, उते उन्हनि सां ज़्यादती थी। उन वरी हे ताज़ो जेको कयूं था उन में उन ॻाल्हि जो बि ज़िक्र आहे, ऐं जनरली जेका ज़मीनुनि ते कब्ज़े जी ॻाल्हि आहे, जेका असांजी 14 सालनि खां हले थी। ऐं मां इहो अॼु चवणु चाहींदुसि, अॼु जी अख़बार में हिकिड़ी ख़बर आहे त नेब मलिक रियाज़ जूं मिल्कियतूं नीलाम करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। ऐं जॾहिं इंडिजिनस राइट्स अलायंस हितां ई जिदोजहद शुरू कई हुई, माण्हू चवंदा हे बादशाह हुआ, सिंध हुकूमत बि हुनजे मातहत आहे, तव्हां हुनजो कुझु न करे सघंदव। इंडिजिनस राइट्स अलायंस जिदोजहद कई, पोइ उन में जीअं उर्दू वारे चयो आहे त मैं तो चला था अकेला ही, जिदोजहद चलती रही, लोग आते गए, काफ़िला चलता रहा, लोग आते गए, पोइ उहा जिदोजहद वधंदी वई। अॼु असां मौजूदु आहियूं, जेको मलिक रियाज़ असांखे बेदख़ल पियो करे, असां धरतीअ ते मौजूदु आहियूं, अॼु पाण भॻो थो वठे। सो हीअ जिदोजहद असांजी ऐं रुॻो काठोड़ जी ज़मीनुनि जे लाइ न आहे, सॼे मलीर जी आहे। ऐं रुॻो मलीर बि न आहे, सॼी सिंध जी ज़मीनुनि जे लाइ इंडिजिनस माण्हू माना धरती धणी उन्हनि जे लाइ आहे, इहा असांजी जारी रहंदी। इलाइक़े में कहिड़ो ॾहकाव पैदा कयो आहे त को बि माण्हुनि जे हक़ जी ॻाल्हि न करे, जिदोजहद न करे, अवाम जी ॻाल्हि न करे। इन ई करे जेको हिकिड़ो जमूद आहे उन ई खे टोड़ण जे लाइ ऐं उन खे चैलेंज करण लाइ करे असीं अॼु हिते काठोड़ में आया आहियूं। असां माण्हुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं, असांजी जिदोजहद पुरअमन जिदोजहद आहे, कंहिं ज़ात जे ख़िलाफ़ु, कंहिं तबिके जे ख़िलाफ़ु न आहे, बल्कि बहिरिया टाउन मलिक रियाज़ ऐं उनजे वालार जे ख़िलाफ़ु आहे, DH जे वालार जे ख़िलाफ़ु आहे। मलीर जे ज़मीननि मां रेती बजरी खणणु, उनखे भड़बांग करणु, उनजी तबाही जे ख़िलाफ़ु असांजी जिदोजहद आहे। इनखे को बि तबिको, को बि फ़िरक़ो, को बि माण्हू पंहिंजे ख़िलाफ़ु न सम्झे। इहा असां सभिनी जे वजूद जी, बका जी, असांजे औलाद ऐं नस्लनि जी जंग आहे। ख़ैरपुर में कुंभ जे रवासियुनि प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कुंभ थाणे जे अलीशेर लाशारी मोहल्ले जे रवासियुनि ग़ुलाम शबीर, मोहम्मद अज़ीम, मोहम्मद सलीम इमामज़ादी, साहिब ख़ान लाशारी ॿिनि एहतिजाज कंदे चयो त बासर दोस्त अली ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते घर जे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। पुलिस दांहं ॿुधण लाइ तयारु न आहे। बासर असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
खैरपुर वेझो कामरेड ताजमहद अबड़े जी सालगिरह तकरीब मुनक़िद कई वई। खैरपुर भरिसां ॻोठ मुलाबख्श बीहण में शाह लतीफ़ फाउंडेशन ऐं कामरेड ताजमहद अबड़ो यादगार लाइब्रेरी पारां दिलशाद अहमद बीहण जी मेज़बानी में इल्मी अदबी समाजी शख्सियत जज साफ़ी कामरेड ताजमहद अबड़ो जी सालगिरह जे मौक़े ते संदसि ख़िदमतनि खे भेटा पेश कई वई। शहदादपुर में STP पारां बदअमनी ऐं मंशात ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। लतीफ़ चौक खां पैदल रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते STP अॻवाननि अली ख़ासखेली, पप्पू नाइच, मुमताज़ मंगसी, अहमद अली उमराणी, ज़मीर लाखे, राजा हकीम शीदी ऐं ॿियनि चयो त ज़िलो बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। दिलबर बुर्धी खां मोटरसाइकिल फुर कई वई। इंतिज़ामिया मोटरसाइकिल वापसि कराइण लाइ रुॻो दिलासा ॾेई रही आहे, पर अमली तौरु को बि क़दम नथो खंयो वञे। हुननि मुतालबो कयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे अमन अमान बहाल करायो वञे। ठरी मीरवाह में 12 सालनि जी नियाणी सां ज़्यादती ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठरी मीरवाह जे ॻोठ फैज़ मोहम्मद ख़ासखेली जी 12 सालनि जी नियाणी मुस्कान सां मुबैना ज़्यादती ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुस्कान ख़ासखेली दाहींदे चयो त आदिल जोगी, रज़ाक ऐं अमन ख़ासखेली अगवा करे ज़्यादती जो निशानो बणायो। थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कार्रवाई कई वञे। खोर वाह में मसइलनि जे हल लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि सियासी समाजी धुरियुनि जे अॻवाननि प्रेस क्लब अॻियां नारेबाज़ी कई। शहर में गंदगी जा ढेर आहिनि। ड्रेनेज सिस्टम पिणु मुकमल तौरु तबाह थी चुको आहे। रहवासियुनि पारां शहर जी सफ़ाई कराए ड्रेनेज निज़ाम बहितर बणाइण जो मुतालबो कयो वियो। कंदकोट में SUP जे कारकुन वकार भंगवार जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SUP ऑफिस खां SSP ऑफिस ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे अमन ॾियो जा नारा हंया विया। उन मौक़े ते दिलमुराद ॾाहाणी, शाहनवाज़ मरहटो, नूर ख़ान सब्ज़ोई, दौलत भंगवार ऐं ॿियनि चयो त वकार भंगवार खे क़त्ल थिए 3 महीना गुज़री विया आहिनि, पर जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। ॾोहारियुनि सॼे ज़िले में आवाम सां ज़ुल्म कयो आहे। फ़ौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। हिंगोर जा भरिसां दरगाह हरचंद फ़क़ीर जे मेले मां महीनो अॻु लखें रुपयनि जे फुरलूट जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मारवाड़ी बिरादरी जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि ऐं सोभोदेरो ऐं सॻियूं पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त महीनो अॻु लखें रुपयनि जी फुर कई वई, पर अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। पुलिस का कार्रवाई करण लाइ तयार ई नाहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। भान सईदाबाद भरिसां ॻोठ शेरमंद बिरोही वासियुनि हाजी रहमतुल्लाह बिरोही, काउंसलर फ़िदा हुसैन बिरोही, अली बहार, अशफाक अली, रमज़ान बिरोही, मोहम्मद अमीन ऐं ॿियनि जी अॻवाणी में बिजली जो तारूं चोरी थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे भान लिंक रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त भान खां ॻोठ ॾांहुं ईंदड़ तार पांवर बिरादरी जे हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते चोरी कई आहे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मीरपुर बठोरे में बुलड़ी शाह करीम जे ॻोठ रहीम बख्श रिंद जे रहवासी जान मोहम्मद उर्फ़ जानू रिंद पंहिंजे मासूम ॿारनि समेत एहतिजाज कंदे दाहियो आहे त ॻोठ जे बासरनि सागर, विक्रम, अशफाक, रामू, बिशारत रिंद ऐं ॿियनि 3 अगस्त ते राति जो घर ते हमिलो करे मूंखे ऐं मुंहिंजे मासूम ॿारनि खे सख़्तु तशवीश जो निशानो बणायो, पंहिंजे घर मां बेदख़ल करे घर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। अहिड़ी रिपोर्ट पिणु कराई आहे, पर पुलिस बासरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सखर पुलिस नव ॻोठ में मारिजी वियल औरत शाइस्ता जे क़त्ल केस में संदसि मुड़ुस ऐं ॾेर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कराची लियाकताबाद जे रहवासी अमानुल्ला 2 ॾींहं अॻु ए सेक्शन थाणे ते भेण जे क़त्ल जो केस दाख़िल करायो हो।
जंहिंमें हुन पंहिंजे भेणीअ अब्दुल सलाम उर्फ़ बाबू ऐं संदसि भाउ राशिद खे जवाबदार तौरु नामज़द कयो हो। फ़रियादी ॼाणायो त संदसि भेण खे मुड़ुस ऐं ॾेर तशदुद जो निशानो बणाए क़त्ल कयो आहे। ओडेरे लाल स्टेशन भरिसां ॻोठ चनेसर ख़ासकेली ऐं ढालू ख़ासकेली जा आरो प्लांट गैर फ़ाल बणियल आहिनि। रहवासी जरजो ख़राब पाणी वापराइण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि एजाज़ अली, सबब अली, अलहिनो ख़ासकेली ऐं ॿिनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त गुज़िरियल केतिरनि सालनि खां ॻोठनि जा आरो प्लांट ख़राब हुजण करे बंदि पियल आहिनि, जंहिं सबबि ॻोठनि में पीअण जे साफ़ पाणी जो बहिरान थी वियो आहे। ॻोठाणा जरजो ज़हरीलो खारो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि, जंहिं करे मर्दनि, औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे कारी साई समेत चमड़ी जूं बीमारियूं थी रहियूं आहिनि। हुननि चयो त ॻोठनि जे बंदि पियल आरो प्लांट जी बहाली लाइ असां चूंडियल नुमाइंदनि समेत DC ऐं पब्लिक हेल्थ खाते मटियारी वटि शिकायतूं कयूं आहिनि, पर केरु ॿुधण लाइ तयारु ई न आहे। ॻोठाणनि वॾे वज़ीर ऐं पब्लिक हेल्थ खाते जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो आहे त ॻोठ चनेसर ख़ासकेली ऐं ढालू ख़ासकेली जा सालनि खां बंदि पियल आरो प्लांट बहाल कराए परेशानी खे ख़तमु कयो वञे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल उनड़पुर ज़बून हाली जो शिकार आहे। नियाणियुनि जूं ज़िंदगियूं पिणु दाव ते लॻल आहिनि, जॾहिं त सहूलियतुनि जी अणहूंद फर्नीचर जी खोड़ सबबि नियाणियूं पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में वालदेन जो चवणु आहे त स्कूल ज़बून हाली जो शिकार आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते छित जा चापड़ किरण सबबि नियाणियूं ज़ख़्मी पिणु थियूं आहिनि, जंहिं बाबति आला इख़्तियारनि खे दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, पर को बि तदारक नथो थिए। हुननि चयो त सिर्फ़ु स्कूल ज़बून हाल आहे, पर स्कूल में फर्नीचर जी खोट करे नियाणियूं पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर बणियल आहिनि। हुननि चयो त फ़ौरी तौर ते स्कूल जी मरमत कराई वञे। थर जी आवाम जा मसइला ॿुधण ऐं हल करण लाइ रीजनल डायरेक्टर मुहतसिब आला थरपारकर मोहम्मद उमर पहवर मिठीअ जे सादिक फ़क़ीर चौक ते खुलियल कचहरी कई, जिते आवाम मसइला हल न थियण समेत थर जे कुदरती वसीलनि जी मालिकी ऐं मंशा जे आम वाहिपे ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। जॾहिं मुहतसिब आला मसइला हल करण जूं हिदायतूं कयूं, केस संस ऑफिस में हलाइण जो ऐलान पिणु कयाई। थर जी आवाम जा बुनियादी ऐं ज़ाती मसइला हल करण जे लाइ रीजनल डायरेक्टर मुहतसिब आला थरपारकर खुलियल कचहरी कई, जॾहिं त थर सिटीज़न फोरम जे अॻवाननि उभायो जुणेजो, एजाज़ बजीर, GM विजय सिंह उज़मा ऐं ॿियनि ज़िले आफ़ीसरनि समेत वॾे तइदाद में शिरकत कई ऐं शिकायतुनि जा लिखत में तोड़े ज़ुबानी अंबार लॻाए छॾिया। खुलियल कचहरी जी शुरूआति में थर सिटीज़न फोरम जे चेयरमैन उभायो जुणेजो आयल महिमाननि जो थोरो मञियो, जंहिं बाद खुलियल कचहरीअ में ज़ाहिद गुल ओठो, करीम समेजो, शाहिद अली ऐं ॿियनि शिकायत कंदे ऐं मसइला ॿुधाईंदे चयो त थर जे कुदरती मैदनी वसीलनि, लूण जे खाणनि, कोयले, चाइना ऐं ॿियनि वसीलनि समेत थर में बुनियादी मसइला पाणी, सिहत ऐं तालीम जहिड़ा आहिनि ऐं मंशा जो वाहिपो आम थी वियो आहे। नौजवान नसल तबाह थी रहियो आहे। हुननि चयो त पुलिस ऐं कामरा सचाई ॾेखारे माण्हुनि जा मसइला हल कनि त काफ़ी मसइला हल थी सघनि था। सिंध सागर पार्टी जामशोरे पारां सूमर जे ॾींहुं 11 अगस्त ते शाम जो 6 वॻे उबैदुल्ला सिंधी स्टडी सर्कल जी ॿीं बैठक जामशोरे में थींदी। उबैदुल्ला सिंधी स्टडी सर्कल जी ॿीं वेहक में प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमन जे साइडियल किताब मोहम्मद इब्राहिम जोयो सिंध जो आवाज़ मां, सहरगुल भट्टी जे लेख सिंध में सेकुलर सोच ऐं अक़लियत पसंदी जो बीज छटींदड़ ॾाहो मोहम्मद इब्राहिम जोयो जो इब्यास कयो वेंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।